नसीराबाद वेझो शाख मां नौजवान जो लाश हथ कयो वियो आहे। भट शाख मां नौजवान जो बोरी बंद लाश हथ कयो वियो आहे। इतला ते पुलिस पहुची मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त लाश जी सुञाणप नाहे थी सघी। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया, नसीराबाद वेझो शाख मां नौजवान जो लाश हथ कयो वियो आहे। भट शाख मां नौजवान जो बोरी बंद लाश हथ कयो वियो आहे। इतला ते पुलिस पहुची मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त लाश जी सुञाणप नाहे थी सघी। खबर ॾियूं पिया तव्हांखे नाज़रीन, नसीराबाद वेझो शाख मां नौजवान जो लाश हथ कयो वियो आहे। भट शाख मां नौजवान जो बोरी बंद लाश हथ कयो वियो आहे। इतला ते पुलिस पहुची मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त लाश जी सुञाणप नाहे थी सघी। नसीराबाद वेझो शाख मां नौजवान जो लाश हथ कयो वियो आहे। भट शाख मां नौजवान जो बोरी बंद लाश हथ कयो वियो आहे। इतला ते पुलिस पहुची मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त लाश जी सुञाणप नाहे थी सघी। तव्हांखे आगाह कयूं पिया, नसीराबाद वेझो शाख मां नौजवान जो लाश हथ कयो वियो आहे। भट शाख मां नौजवान जो बोरी बंद लाश हथ कयो वियो आहे। इतला ते पुलिस पहुची मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त लाश जी सुञाणप नाहे थी सघी। नसीराबाद वेझो शाख मां नौजवान जो लाश हथ कयो वियो आहे। भट शाख मां नौजवान जो बोरी बंद लाश हथ कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था, अल्लाह बख्श कुरैशी लाइन ते मौजूद आहे। अल्लाह बख्श ॿुधाइजो त नौजवान जो लाश हथ आयो आहे, छा तफ़सील आहे? जी यासर, ये नसीराबाद लगे बुट शाख है। नसीराबाद बाडर रोड ते कुछ देर अग में उते उतां जे ॻोठाणनि में जेके ज़मीनुनि ते विहारी कमु कनि पिया, उन्हनि ॾिठो त हिकिड़ो लाश आहे जेको बोरीअ में बंदि आहे, उनजी टंगूं ॿाहिरि हुयूं। उहो लुड़ंदो पियो वञे। उन्हनि फौरी तौर ते पुलिस खे इतलाह ॾिनो। उतां पोइ नसीराबाद पुलिस एम्बुलेंस आणे करे उते वाक़े वारे हंधि पहुती ऐं उते जेको इहो लाश हुयो बोरीअ में बंदि हुयो, जंहिंखे उतां खणी हिन वक़्तु रूरल हेल्थ सेंटर नसीराबाद आंदो वियो आहे पोस्टमार्टम ऐं सुञाणप लाइ। हींअर ताईं लाश जी सुञाणप न थी सघी आहे। 30 साल उमिरि जो लाश आहे जेको बोरीअ में बंदि कयल हुयो, जेको पुठि शाख में लुड़ंदो पहुतो हुयो, जंहिंखे खणी हिन वक़्तु रूरल हेल्थ सेंटर नसीराबाद में पोस्टमार्टम लाइ आंदो वियो आहे ऐं इलाइक़े में पुलिस तरफ़ां पढ़ो ॾियारियो वियो आहे त हुनजी जेकॾहिं कोई सुञाणप करे सघे थो त उहो पुलिस खे ॿुधाए। जी ठीकु आहे, अल्लाह बख्श, महिरबानी, तफ़सील ॾिना।